नाज़रीन, थाणो बुल्ला खान में कश्मीरियन सां इज़हार यकजहती लाइ गस्टा सिविल सोसाइटी ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि तरफ़ां रैली कढी वई। उन हवाले सां ॾिसूं था शहबाज़ उमरानी जी रिपोर्ट। थाणो बुल्ला खान में कश्मीरियन सां इज़हार यकजहती जे लाइ गस्टा सिविल सोसाइटी इल्मी अदबी ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे तरफ़ां टाउन कमेटी थाणो बुल्ला खान खां शहीद बेनज़ीर चौक ताईं रैली कढी वई। हरीश कुमार रिनाणी ऐं मोहम्मद हसन ख़ासकिली जी अॻुवाणी में रैली निकिती, जंहिंमें वॾे अघ में माण्हुनि शिरकत कई ऐं कश्मीरियन ते थींदड़ ज़ुल्म जे ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते रैली में शरीक माण्हुनि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अक़वाम मुत्तहिदा कश्मीरी अवाम ते भारतीय ज़ुल्मनि जो जेको नोटिस वठे ऐं कश्मीर खे आज़ादी ॾे। कश्मीर एक मज़लूम क़ौम है, इंडिया उन ते सदाईं ज़ुल्म करे रहियो आहे। असीं दुनिया जी आलमी दुनिया जी जेके बि क़ुवतूं आहिनि उन्हनि खे अपील कंदासीं त असीं पुरअमन एहतिजाज पिया कयूं सिर्फ़ु पंहिंजी कश्मीर ॿाहिरनि लाइ। सो हिन में हिंदू ॿाहिरि ऐं मुस्लिम ॿाहिरि सभु पाकिस्तानी क़ौमनि हिकु आहियूं ऐं इंशाअल्लाह असीं कश्मीर आज़ादु कराईंदासीं। इंडिया जेको 50 सालनि खां कश्मीर ॿारनि सां नाहक ज़ुल्म करे रहियो आहे, मासूम ॿार कोई रहियो आहे, उनजे ख़िलाफ़ सरापा एहतिजाज आहियूं ऐं तारीख़ी ज़ुल्म ऐं कश्मीर जे नाहक ज़ुल्म करे रहिया इंडिया ऐं असां अक़वाम मुत्तहिदा खां इहो भरपूर मुतालबो था कयूं त कश्मीरियुनि खे पंहिंजी आज़ादी जा मुकम हक़ ॾिना वञनि। इंडिया वारनि जो ज़ुल्म आहे कश्मीर ते, इन करे असां चाहियूं था त हर ॻोठ में हर शहर में कश्मीर जे लाइ आवाज़ उथे, कश्मीरी भाउरनि जे लाइ आवाज़ उथे ऐं जेको उन ते ज़ुल्म कयो पियो वञे उहो बंदि कयो वञे ऐं हर गली ऐं घटी में इंशाअल्लाह ताला हाणे इहे जलसा जुलूस निकिरंदा रहंदा। इंडिया जी जेका ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे मासूम ॿारनि ते औरतुनि ते तशदुद हले पियो, इन खे फौरी तौर ख़तमु करायो वञे ऐं जेके अक़वाम मुत्तहिदा करारदाद उन जे मुताबिक़ फौरी तौर कश्मीरियुनि खे आज़ादु कयो वञे। अॼु असांजे थाणे बुल्ला खान में बि गस्टा ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीम तरफ़ां रैली निकिती आहे। इहा आदत ॾियारियूं था असां इंडिया जे ज़ालिम हुक्मराननि खे त कश्मीर पाकिस्तान हिसो आहे, अनडिविड हिसो आहे, उनखे अक़वाम मुत्तहिदा जे क़रारदाद मूजिबि उनखे इंसाफ़ कयो वञे, आज़ादी ॾिनी वञे। हिननि चयो त इंडिया जो मकरू चेहरो सॼी दुनिया जे साम्हूं अची वियो आहे। इंडिया कश्मीरियुनि ते इंतिहाई ज़ुल्म करे रहियो आहे। असां आला इख़्तियारीन ऐं जेके अक़वाम मुत्तहिदा जा जेके इदारा आहिनि उन्हनि खां इहो मुतालबो था कयूं त कश्मीरियुनि ते ज़ुल्म बंदि कयो वञे ऐं कश्मीरियुनि खे आज़ादी ॾिनी वञे। कैमरामैन शिराज ख़ासकिली सां गॾु शहबाज़ उमरानी, आवाज़ TV न्यूज़, थाणो बुल्ला खान।